बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असांजा मानवाला क़ाबिल एहतराम इन प्रोग्राम जा मेज़बान शाहीन पब्लिक एलिमेंट्री स्कूल जा प्रिंसिपल बहादुर दोस्त एडवोकेट गुलज़ार अहमद बैसर साहब ऐं उन सां गॾु उनजी टीम जेके बि दोस्त आहिनि उस्ताद साहिबान सभिनी सां गॾु महिमान साईं खावतुन बैसर साहब उस्ताद रब नवाज़ मैसर साहब जेको असांजो उस्ताद रहियो आहे उस्ताद रब नवाज़ जो बि ऐं सभु जेके बि मौजूद आहिनि जंहिंजा नाला न खणी सघूं आफ्ताब साहब गुलरहमान साहब मोहम्मद शरीफ़ साहब अब्दुल करीम मरी साहब एसएचओ ऐं ॿिया जेके बि मौजूद आहिनि सभिनी खे अस्सलाम वालेकुम वालिदैन सभिनी खे अस्सलाम वालेकुम। ॾाढी ख़ुशी थी रही आहे शाहीन पब्लिक स्कूल तमामु उनजी प्रोग्रेस ॾिसी दिलि ॾाढी ख़ुशि थी पई आहे। असल में गुलज़ार साहब शुरूआत खां ई महिनती हो, ही मुंहिंजो क्लासमेट बि आहे। मां हिनखे नंढपण खां ॾिठो ही तमामु पंहिंजे कोल फैल ऐं तालीम में सचो हमदर्द एक्टिव पढ़ाई में होशियारु इन त को के डल छोकिरा हूंदा आहिनि कॾहिं बि न। हिन दोस्त मैट्रिक में बि ए ग्रेड खयों। उन खां पोइ 93-94 में तालीम ते एॾी सख़्ती थी वई जो चंद छोकिरा पास थिया। तव्हांखे यादि हूंदो जॾहिं निसार सिद्दीकी साहब कमिश्नर हुयो त कापी जे लाइ मुख्तियार साहब एसी साहब इवन डीसी साहब अचे ईअं पकड़ींदा हुआ जेके चोर जे कॾहिं उन वक़्त में बि दोस्त पास थियो। हिन जूं तमामु आहिनि सोहेल पब्लिक स्कूल के कामयाब माई चंद प्रोग्रेस आहे ऐं जॾहिं दोस्त वकालत ॾे लाड़ो कयो मां हुनखे एडवाइस ॾिनी असांजे शहर में वॾी ज़रूरत आहे तुंहिंजी तूं वकालत बिल्कुलु कर पर हिन बूसड़ जे माहौल में जेका तव्हांजी सीनियरिटी आहे सर्विस आहे उनखे पेश कयो। छोकिरनि खे वॾनि मैसरनि खे तव्हांजी ज़रूरत आहे। मां हिननि खे वॉलंटियरली रिक्वेस्ट कई ऐं महिरबानी गुलज़ार साहब जी जंहिं कोरट खे छॾे करे ऐं वरी अचे शाहीन पब्लिक स्कूल खे टाइम ॾिनो ऐं हुनखे मचायो तमामु जस हुजे साईं खे। तव्हां सभिनी खे मां जेतिरो बि ॻाल्हायां उहो थोरो हूंदो अलाह साईं शाहीन पब्लिक स्कूल खे अञा वधाए। तव्हां सभिनी जी महिरबानी। मूंखे कंहिं जाइ ते वञिणो आहे शादी आहे नवराजनि में मां हुनजे करे साईं खां इजाज़त वरिती आहे न त दिलि त चए पई प्रोग्राम अटेंड कयूं पर छा कजे ही सिरथुम अकेलो काथे पुॼी पुॼामां सदाईं ख़ुशि इहो असांजो हर दिलि अज़ीज़ शख़्स